शहर के दाखिली व खारजी मेन रोड रास्तों समेत तकरीबन सभी शहर के रोड रास्ते टूट फूट का शिकार हैं। करोड़ों रुपए की बजट मंजूर हो तो जाते हैं जो सिर्फ बराए नाम होते हैं, क्योंकि सब कुछ कागजी कार्रवाई तक महदूद नज़र आता है। वो कंहिं भी कम जा न आहिनि, नाकारा आहिनि ऐं नाक़िस आहिनि। जे थियनि था बि कंहिं माना वॾेरे जे चवण ते थियनि था, कंहिं वॾे थियनि था कंहिं हटी करे ॾिठो वञे त जेको शहर जो मेन चौक आहे, मेन चौक ॾिठो वञे जिते पूरे पाकिस्तान जूं बल्कि बलोचिस्तान जूं गाॾियूं बि उते अचनि थियूं, उतां जा माण्हू उते अचनि था। हालांकि 5 मिंटनि जी बारिश जे पाणी जे सुकण जे करे उनखे 2 महीना लॻी था वञनि, छो जो उहो हंध हंध खां टुटल आहे, उते पाणी बीहजी थो वञे। उते माना ॾाढो इहो चौक ख़राबु ऐं बेकार थी वियो आहे। ज़ाहिरी तौरु को बि तरक़ियाती कमु नाहे थियो, ऐं जे अगरि थियो बि आहे त उन्हनि मक़सूद माण्हुनि जे घरनि ऐं दरनि जे साम्हूं थियो आहे, जेके गवर्नमेंट जा आहिनि या गवर्नमेंट जे इदारनि सां तालुक़ु रखंदा आहिनि। बाक़ी गुज़िरियल 30 सालनि में शहदादकोट में न ई को तरक़ियाती कमु थियो आहे, न ई वरी को तव्हांखे नज़र ईंदो। बाक़ी कागज़नि में त कार्रवाई थी वई आहे तव्हांखे तरक़ियाती कमु, बाक़ी ज़ाहिरी तौर ते को बि जेको तरक़ियाती कमु नज़र नथो अचे। जेकर थियनि था भी नाक़िस, नाकाम, नाकारा थियनि था। जबकि वश न्यूज़ से बात करते हुए शहरियों का कहना था कि शहर की तबाही व बर्बाद हालत ज़ार देख कर सिर्फ अफसोस ही कर सकते हैं, और उनका मज़ीद कहना था कि हम समझते हैं कि जानबूझकर शहर को खंडरात में तब्दील करके शहर को ख़त्म करने की साजिश हो रही है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।